ज़िक्र कंदासीं फुर केस में गिरफ़्तार DSP उमेर बाजारी जे वधीक ॿिनि कार्रवाइयुनि में मुलविस हुजण जा सबूत साम्हूं अची विया आहिनि। वधीक तफ़सील इसाक़ सर्की जी हिन रिपोर्ट में। कराची में फुरकेस में गिरफ्तार DSP उमेर बाजारी जी वधीक ॿिनि कार्रवाइयुनि में मुलविस हुजण जा सबूत साम्हूं अची विया आहिनि। DSP जे फुरलुट वारे वाक़े जी CCTV फुटेज साम्हूं अची वई आहे। 24 अक्टूबर जी राति DSP उमेर बाजारी पारां गुलशन इकबाल ऐं सोराब ॻोठनि में ॿिनि शहरनि जे घरनि ते कार्रवाइयूं कयूं। मुतासिर शहरी जो चवणो आहे त गुलशन इकबाल 13D में DSP उमेर बाजारी 15 खां वधीक पुलिस अहलकारनि सां गॾिजी संदसि घर में घिड़ी कार्रवाई कई हुई। हिन टेरस में अंस दिलशाद जे घर ते छापो हणी 2 करोड़ रुपया हथ कया विया। अंस दिलशाद जो चवणो आहे त खेसि अखियुनि ते पटियूं ॿधी संदसि चाचे मंसूर शेख जे घर सोराब ॻोठ आंदो हुयो। कहकशां होम्स गुलज़ार हिजरी में मंसूर ऐं संदसि भाउ जे घर ते बेकाह कई वई।